बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में दोस्तों अज सबक टीहूं दर्जे 8 मां जंहिंजो उनवान आहे तफ़रीह ऐं विंदर। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ अनेक माना बेशुमार, लफ़्ज़ भांत भांत माना किस्में किस्में, लफ़्ज़ छांवरो माना सायो या छांव, लफ़्ज़ ज़ख़ीरो माना ढिग या अंबार, लफ़्ज़ ॾेख माना नज़ारो, लफ़्ज़ रुधल माना मशगूल, लफ़्ज़ सरहो माना खुश या ताज़ो तवानो, लफ़्ज़ समाज माना मुआशरो, लफ़्ज़ मुयस्सिर माना मौजूद, लफ़्ज़ वांदकाई माना फुर्सत। पोइ लफ़्ज़ आहे अकीचार माना घणियूं, लफ़्ज़ मिड़नी माना सभिनी, लफ़्ज़ माणण माना हासिल करण, लफ़्ज़ जतन माना कोशिश, लफ़्ज़ मोचारा माना सुठा, लफ़्ज़ माग माना हंध, लफ़्ज़ सितह माना मथाचिरो, लफ़्ज़ फ़रहत माना मज़ो या लुत्फ़, लफ़्ज़ नुमाइश माना ॾेखाव। मिश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, इंसान कमकार जी थकावट कीअं दूर करे थो? जवाब, इंसान कमकार जी थकावट दूर करण लाइ थोरी देर कंहिं पुरसुकून हंध ते वेही आराम कंदो आहे। नंबर ॿियो सवाल, इंसान वांदकाईअ जो वक़्तु कीअं गुज़ारे थो? जवाब, इंसान वांदकाईअ जो वक़्तु मुख़्तलिफ़ क़िस्म जी तफ़रीह या विंदर में गुज़ारींदो आहे। नंबर टियों सवाल, माण्हू कहिड़नि माॻनि ते तफ़रीह करणु वेंदा आहिनि? जवाब, माण्हू बाग़, पाणीअ जा ज़ख़ीरा, पार्क, ॿनियूं, जाबिलू इलाइक़नि, बर्फ़ानी माॻनि ऐं तारीख़ी जायुनि जी तफ़रीह करणु वेंदा आहिनि। नंबर चोथों सवाल, उहा कहिड़ी तफ़रीह आहे जेका हर माण्हूअ खे मुयसरु आहे? जवाब, मोबाइल फ़ोन अहिड़ी तफ़रीह आहे जेका हर हंधि हाज़िर आहे। ॻाल्हाईंदा बि रहो ऐं कमकार बि कंदा रहो। इहा तफ़रीह हर माण्हूअ खे मुयसरु आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि भांत भांत, अनेक, छांवरो, सरहो, नुमाइश, रुधल, मुयस्सिर। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे भांत भांत माना क़िस्में क़िस्में। जुमिलो लिखंदासीं, मोबाइल ते भांत भांत जूं शयूं ॾिसी सघजनि थियूं। पोइ लफ़्ज़ आहे अनेक माना बेशुमार। जुमिलो लिखंदासीं, इंसान जूं अनेक ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे छांवरो माना सायो या पाछो। जुमिलो लिखंदासीं, बाग़नि में वणनि जो छांवरो हूंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे सरहो माना ख़ुशि। जुमिलो लिखंदासीं, आम माण्हू तफ़रीह खां
सरहा थींदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे नुमाइश माना ॾेखाव। जुमिलो लिखंदासीं नुमाइश बि तफ़रीह जो हिकु ज़रियो आहे। पोइ लफ़्ज़ आहे रुधल माना मशगूल। जुमिलो लिखंदासीं माण्हू अॼुकल्ह तफ़रीह में रुधल आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे मुयसर माना मौजूद। जुमिलो लिखंदासीं अॼुकल्ह तफ़रीह हर हंधि मुयसर आहे। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद जमा लिखो। जी दोस्तों हाणे लफ़्ज़ आहिनि जेके वाहिद आहिनि उन्हनि जा जमा ऐं जेके जमा लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा वाहिद लिखंदासीं। लफ़्ज़ अकेलो वाहिद आहे, जमा अकेला। लफ़्ज़ वेझा जमा आहे, वाहिद वेझो। लफ़्ज़ थधो वाहिद आहे, जमा थधा। लफ़्ज़ कोशिश वाहिद आहे, जमा कोशिशूं। लफ़्ज़ तजर्बा जमा आहे, वाहिद तजर्बो। लफ़्ज़ नज़ारो वाहिद आहे, जमा नज़ारा। लफ़्ज़ तमाशा जमा आहे, वाहिद तमाशो। दाल ॿुधायो त इंटरनेट ऐं कंप्यूटर विंदर लाइ कहिड़ियूं शयूं मुयसर कनि था। जवाब इंटरनेट ऐं कंप्यूटर विंदर लाइ क़िस्मे क़िस्मे जा कुदरती नज़ारा, शुग़ुल ऐं हैरान करण जहिड़ियूं ॻाल्हियूं, हर क़िस्म जी मालूमात ऐं भांत भांत जूं शयूं, हुनुर, माॻ, मकान, रांदियूं, कुदरती मख़लूक़ ऐं विंदर लाइ मन मोहींदड़ ऐं पुरइसरार करतब मुयसर कनि था।